हला भाई को छोकरा आरो पिया दबा को पानी तो खड़िया। अचे चाचा ये पानी बाबा हुकुम कर छा खपे हे थी अबा हे भरियल थी हे थी। हाँ यो बा छा चंदा न ये चाय खड़िया एकड़ी चाय। हेडे बीठो आ चाचा मां ना भी ना आया। हाँ हाँ चाय चाय खड़िया चाय एकड़ी मिठी हो जाए सुठी हो जाए है ना। एकड़ी चाय हाँ हाँ अखिन को ना भी ना आया। हाँ वाह हाँ ठीक है वाला खैर कंदा वास्ता चाय एकड़ी लगाए। अचे चाचा बिस्मिल्लाह। हेडे अबा हेडे माण्हू गॾु खणी था कयो न हिकिड़ो जेको को पानी पिए भाई चांहि पिए ना पीने माण्हू हाणे तूं कीअं पीने। हाँ हाँ नाराज न थी। हेडे बीठो आहे नाराज़ न थी हेडे बीठो आहे माण्हू बि चरिया आहिनि बसि हंधनि खे कढी था छॾनि। यो हेॾे बा हिन में को पाउडर वाउडर त ना आहे न। हिकिड़ा होटल वारा त केमिकल हलाए करे असल माण्हुनि जा ईअं सम्झो गुर्दा लागा ख़तम करे छॾिया अथऊं। अलाह खे मने मेन जो खीर हलायो मेन जो खीर न हुजे गऊं जो हुजे बि सही आहे न। अब मां ग़लति त नथो चवां न। बोबा काॾे वए बोड़ो आ जा। हवा पीता ई चाचा। हाँ बा हाँ पीतम। मां खे ॾे पैसा। हाँ बा हलो साल हलो छह आफ भर बा परे वञा छह आफ भर। अब हेॾे ॻाल्हि त ॿुध। हेॾे चाचा हेॾे वेठो आहियां मां खे ॾे। इहो हिन में ॿुधाए त 1000 जो कहिड़ो आहे त इहो 500 जो कहिड़ो आहे। 1000 जो कहिड़ो आहे 500 जो कहिड़ो आहे। हाँ अंधो आहे छो न टल कयांसि हिनखे ख़बर ई नथी पए 500 कहिड़ो आहे 1000 कहिड़ो आहे। 1000 खणी चवांसि थो अबा हे 500 न पाण ई अंधो ॾींदो आहे। चाचा अबा हे 500 रुपया न वाह। हे 1000 जो। हाँ हे 1000 थी हे 500 रुपया थी। इहो हेॾे कर मूंखे हिकिड़ो मिंट हाणे हे 1000 जो वठि इहो चांहि जा कटे बकाया मूंखे इहो 100 जा ॾे त मां इहे ॿारनि खे ख़र्ची ॾींदो वञा थो हेॾे माइटनि ॾे। देरि न कर भाई इहो खणी अच 920 रुपया। 920 कीअं चाचा हे 500 न। अब हाणे चई न 1000 रुपयो हे या 500 त मां मोटाए खीसे में दम न इहो 1000 थी न हे 500 न 1000 हो ना भाई ये मासा बेईमानी आहे सही ना आहे। चाचा मूंखां भुल थी वई हे 500 न तुंहिंजा ना भा ना 1000 हाणे चयो थी मूंखे 1000 वरी हाणे मिंट में 500 थी विया। इहो कहिड़ो ज़ुल्म आहे यार। हेॾे बीठो आहियां अलाह अखियूं न ॾिनी तो तव्हां पोइ माना बेईमानी कंदव छा। बोला अखियूं न ॾिनी त पोइ तव्हां हुन नाबिन सां फिराड कयो वञी करे ॿियनि सां फिराड कयो त मुंहुं भञनव न मोचड़े सां। चाचा फिराड न हे 500 न होॾे जेको विधो थी खीसे मूं 1000 आहे। न आहे बाबा हाणे चई त हे 1000 आहे 500 आहे इहे कीअं थींदो आहे यार। न आहे बाबा पैसा ॾे मूंखे 500 थी 400 मोटा आहे को जेको मां ग़रीब जी मदद करे आंदे मुड़ुस जी हे मूंखे सॼो मुड़ुस होटल वारो फिरे थो यार हे कारोबार राजा हेॾी रिट जो धाड़ो आहे वाइला दिमाग़ ख़राब थी जाए चाचा। आहे को जेको मुंहिंजी मदद करे यार 1000 वठी हाणे चओ थो 500 असां न ॿिन्हिनि को फिरे थो पियो। मदद छा माला फुरे थो कयो हे छा मां को मदद कराई। इहा बिना बंदूक जे धाड़ो त इहो हाणे शरण कंहिंखे नाबिन ॾिसो को मजबूर ॾिसो उन को पैसा खसी हलिया था वञो ख़ुदा जो कौम को रता ॾिजो कोन्हे। चाचा मां खया ई न लो तुंहिंजा 500 यार दिमाग़ ख़राब थी था। राजा कमाल अब हाणे ॾिसो मां ॿुधाए थो अरे तव्हांखे पहिरें पवाए थो हिन मां को हाणे 1000 वरितो वरी हाणे हिते जो हिते फिरी वियो आहे जो हाणे मुड़ुस चए थो त मां 500 रुपया ॾिना हाणे ॾिसो बेईमानी बिना बंदूक जे धाड़ो होटल वारा कारोबार वारा करनि था। छा साईं मां चांहि पीती थे ए 500 मूंखे हथ में 500 रुपया ॾिना थे कुल मूंखे मां हाणे को चवां तुंहिंजे पैसनि ते वेठो आहियां। नूर बटार जो मां हिनखे हीअं नोट ॿ कढी ॾेखारिया मां चयो घणा न चए 1000 आहे हे 500 आहे मां उहो मोटाए करे 500 जो वठी हिनखे 1000 जो हथ में ॾिनमि मां चयो 80 रुपया चांहि जो कटे बाक़ी 920 रुपया मूंखे 100 जा न ॾे त मां चयो मां हेॾे वञा थो माइटनि ॾे उन्हनि खे ख़र्ची ॾींदुमि भाउ हेॾे तक ॿा ॿुधाए थो पहिरें थोला बेईमान छा थे साईं न साहब यकीन कयो हे 500 रुपया ॾिना जेको मूंखे हथ में कूड़ थो हणे लानत थी हाणे ॾिनो त मां वरी तो कूड़ थो हणे हा मां बि तुंहिंजी ठगी आहे बेईमानी आहे तुंहिंजी। अरे थोला भेण बेईमान शर्म नथो अचे हिकिड़े नाबीन खे फुरे थो पियो अॻु में बि तुंहिंजी 2-3 मरतबा मूंखे दाह मिली आहे तो ख़बर आहे न मां वॾो मुंशी आहियां घुरायां मोबाइल हणायां मोचड़ा वरी
साईं अहिड़ी ॻाल्हि कोन्हे, हिन ॾिना ई 500 साईं मूंखे हथ में न। नाबीन माण्हू हे छो कूड़ हणंदो? अॻ में बि तुंहिंजे काफ़ी जे करे शिकायत मिली आहे। साईं तूं हाणे मालिक आहे साईं, पुलिस वारा हाणे तव्हां सां केरु ॻाल्हाए? हे चाचो कूड़ थो हणे साईं, ॾेस हाणे बकाया ॾेस, कयां न वरी हिते धूड़ न विझाए मथे में। कूड़ थो हणे साईं, 500 ॾिना अथई साईं। न साईं तव्हां कसम खणायोसि जो 1000 न वरितो अथई, चयो न अथई पाण वातसि आहे, तव्हां कसम खणायोसि आहे काथे? हे बीठो आहे, हेॾे बीठो आहे मां। हा हेॾे बीठो आहे, काथे बीठो आहे? भला मां कूड़ छो हणंदुमि? वठे 5000 रुपया उथो, जान छॾ, बस चांहि जा पैसा बि बच थी हल। साहब तुंहिंजी वॾी महिरबानी जो मूंखे हिन बेईमान को पैसा वठी ॾिनासीं। अलाह तोखे ख़ुशि कंदो, आबाद कंदो, मौला तोखे आबाद। अरे मां हेॾे बीठो आहियां बाबा। साईं हेॾे बीठो मां। हा। हे आ बेईमान, कीड़ा पवंदई शाला, को कीड़ा पवंदई। दी त सही नथी पवई, विफले तो हल, हाणे मिले न पैसा हल। अब मां हलां थो साहब। हा ठीकु आहे ठीकु आहे, दुआ कजांइ। हीअं वञा न? हा ईअं ई हलियो वञे सिधो। अहिड़ी क़िस्मत, लालची लानती रे हिकु जहिड़ो। मां वरी जो अंधो आहे ठॻियासि, 1000 खे 500 करे वठांसि। मां चयो वरी अंधो असां खां वधीक होशियारु निकितो। अरे पुलिस वारा बि ताड़ी वेठा आहिनि, छला न काथे गोड़ थिए पिया, टू त पुॼी विया। चङो जो सेठ बि कोन्हे, हाणे सेठ खे ख़बर न पई, सेठ हुजे त मोचड़ा हणे हा। हे हालत आहे, धंधो आहे असांजो। लालच माना उहा ई लालच, माना फबदी कोन, काॾो न काॾो निकिरंदी। मोकारो थी वियो असांजो। अब छा आप त कर, तूं छाड़े डंड पटिया ने?